से हफ्तेवार प्रोग्राम सुन रहे थे फुलवारी। प्रोड्यूसर थे आबिद सोलंकी। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। वालेकुम अस्सलाम। दोस्तों अवांजो पंहिंजो प्रोग्राम है ॿारनि जी बारी। मां अवांजी अदी परवीन राजपर ऐं मूं सां गॾु अवांजो दोस्त मंसूर कलबाणी। प्यारा बारो, ही प्रोग्राम अवांजे लाइ अदो आबिद सोलंकी पेश करे रहियो आहे ऐं हिन सुहिणे प्रोग्राम खे अवांजे रेडियो सेटनि ताईं पहुचाए रहियो आहे अदो रईस अहमद ख़ानज़ादो। प्यारा बारो, असां सभिनी जी दुआ आहे तव्हीं जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुरकंदा रहो, महकंदा रहो ऐं ईअं ई पंहिंजी हयाती ऐं इल्म जा ॾाका चढ़ंदे कामयाबियुनि ॾांहुं वधंदा रहो। आमीन। कहिड़ा हाल आहिनि प्यारा ॿारो? ख़ुशि आहियो? जी। ठीकु बि आहियो? जी। मज़े में बि आहियो? जी। पर अॼु थोरो सीउ घटि आहे। जी। कीअं लॻी रहियो आहे तव्हांखे? अॼु जीअं तव्हां चयो त सीउ घटि आहे त घटि सीउ लॻी रहियो आहे ऐं उन खां अलावा वरी आचर जो ॾींहुं आहे, सुबुह साण प्रोग्राम में आया आहियूं त हूअं त ईंदा आहियूं त सीउ घणो लॻंदो आहे पर अॼु थोरो घटि सीउ लॻो। वणंदड़ मौसम आहे, सुठो पियो लॻे तव्हांखे। भले मंसूर इहो ॿुधायो त सियारो तव्हांखे वधीक वणंदो आहे या ही जेका मुंद हाणे हले पई या गर्मी वधीक वणंदी आहे? जेका मुंद हींअर हले पई यानी सियारे ऐं ऊन्हारे जे विच जी मुंद, इहा सभ खां बहितरीन हूंदी आहे। अच्छा जी, छो जो न हिन में घणी गर्मी लॻंदी आहे न हिन में घणो सीउ लॻंदो आहे त इन करे इहा मुंद सुठी हूंदी आहे, वणंदड़ आहे। जी। ऐं वणंदड़ ॻाल्हियूं पाण हिन प्रोग्राम में अञा कंदासीं। प्यारा ॿारो, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ सिलसिला बि आहिनि जेके अव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं सुहिणा गीत बि हूंदा आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदी आहियां। हा, ऐं मां पाण बि ॿुधंदी आहियां। कॾहिं कॾहिं इहे गीत ॿुधंदे मूंखे बि ईअं लॻंदो आहे त मां बि पंहिंजे नंढपिण में हली वई आहियां। उहे 2 चोटड़ियूं ॿधियूं पियूं आहिनि, पोनियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं मुंहिंजे हथ में खट मिठड़ा रंग बिरंगी उहे हथ में आहिनि। बिस्किट आहिनि नंढा नंढा हिकिड़ा हूंदा हुआ मंसूर, ॾाढा उन्हनि जा मथां रंगनि वारी क्रीम रखियलु हूंदी, उनखे गुलबेदा चवंदा हुआ। गुलबेदा। अॼु मूंखे बि जेको आहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि अचनि पियूं, नंढपिण पंहिंजो यादि अचे पियो। जेके रांदियूं रहंदा हुआसीं असीं, ख़ासि करे गुॾियुनि जी रांदि जेका आहे, गुॾियुनि जी शादी कराइण, गुॾियूं हिक ॿिए खे गिफ्ट ॾियणु, वरी जेकर कावड़जी पवंदा हुआसीं त पंहिंजी गुॾी वापसि वठी ईंदा हुआसीं, असांखे पंहिंजी गुॾी मोटाए ॾियो, माना जहिड़ा थी पवंदा। सो नंढपिण ॾाढो ख़ूबसूरत आहे प्यारा ॿारो। अलाए साईं तव्हां सभिनी पितकड़नि मासूम ॿारनि जो जेको नंढपिण आहे उहो ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बणाए ऐं जेकर के नंढड़ियूं परेशानियूं आहिनि, मुंझारा आहिनि, मसला आहिनि त अलाए साईं तव्हांजे वॾड़नि खे या तौफ़ीक़ ॾे त उहे इनखे तव्हांखे सुकून वारी ज़िंदगी ॾियनि ऐं तालीम पिराइण जे लाइ बहितरीनु स्कूल मौजूदु आहिनि, उन्हनि में तव्हीं सभई तालीम पिरायो। छाकाणि त ईंदड़ वक़्तु अव्हां ॿारनि जो ई वक़्तु हूंदो आहे ऐं तव्हीं नंढड़ा आहियो, सुभाणे वॾा थींदा, मुख़्तलिफ़ इदारा जेके मुल्क जा आहिनि उन्हनि में ज़िमेदारियूं निभाईंदा। हाणे इहो ज़रूरी बि कोन्हे प्यारा ॿारो त इल्मु जेको आहे उहो नौकरियुनि जे लाइ हासिलु करिजे। कीअं मंसूर? इल्म जो कहिड़ो ॿियो फ़ाइदो तव्हां ॿुधायो ॿारनि खे? चवंदा आहिनि त इल्मु इंसान जी 3 अख आहे। हा, त इहा अख ॾिसण लाइ न हूंदी आहे पर सही ऐं ग़लति जे विच में फ़र्क़ु करण लाइ हूंदी आहे, शऊर ॾींदी आहे। जी, इंसान खे ॼाण ॾींदी आहे, तालीम ॾींदी आहे। सो इहो ज़रूरु हासिलु करणु घुरिजे। मूंखे अंदाज़ो आहे त कुझु ॿार त तमामु सवले तरीक़े सां ऐं सुठनि स्कूलनि में वञनि था, तालीम पिराइनि था, पर कुझु असांजा ॿार, कुझु न खणी घणा ॿार चइजनि जेके तालीम हासिलु करण लाइ तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा आहिनि, परे वेंदा आहिनि, पंधु करे वेंदा आहिनि ऐं कंहिं खे सहूलियतूं बि मुयसरु कोन हूंदियूं आहिनि ऐं केतिरा ॿार त अहिड़ा बि मौजूदु हूंदा आहिनि जिन वटि को किताब न हूंदो आहे, पेरनि में जुती न हूंदी आहे, बूट न हूंदो आहे, यूनिफॉर्म्स फाटल हूंदा आहिनि, पर पोइ बि उन्हनि जे अंदरि जेको आहे इल्मु हासिलु करण वारी जेका जुस्तजू आहे उहा घटि बि न आहे।
ऐं हुननि जे अखियुनि में बि ख़्वाब हूंदा आहिनि हू सोचींदा आहिनि त असीं बि इल्मु हासिलु करे यकीनन अॻिते वधंदासीं ऐं जेको पंहिंजी ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि खे निभाईंदे मुल्क जी तरक़ीअ में ज़रूरु हिसो वठंदासीं सो प्यारा ॿारो इहे ॻाल्हियूं असां ॿियूं बि अव्हां सां कंदासीं हिन प्रोग्राम में ऐं अव्हां जे मुस्तक़बिल जे बारे में अव्हां खे इहा आगाही ॾींदासीं त तव्हीं जेको आहे तमामु अहम आहियो कंहिं बि मुल्क जा जेके ॿार हूंदा आहिनि न मंसूर उहे तमामु अहमियत रखंदड़ ॿार हूंदा आहिनि ऐं सॼी दुनिया में ॾिठो वञे त ॿारनि जे लाइ तमामु घणियूं सहूलियतूं मुहैया कई वेंदियूं आहिनि हुकूमत जे तरफ़ां वालिदैन जे तरफ़ां ऐं कुझु इदारा बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿारनि जी भलाई जे लाइ तमामु घणा अहम कम करे रहिया हूंदा आहिनि सो हींअर वरी मां सोचियमि त ॻाल्हियूं त पाण कंदा रहंदासीं हलंदड़ प्रोग्राम में 11 वॻे ताईं पर हाणे हिकिड़ो गीत आहे अदे मीर खां था पुछूं अॼुकल्ह असां इहा ड्यूटी ॾिनी आहे अदे मीर मुर्तज़ा खे त हू कहिड़ा गीत ॿारनि जे लाइ चूंड कंदो आहे ऐं उन्हनि ताईं पहुचाईंदो आहे त कहिड़ो गीत अॼु चूंड कई आहियो गीत आहे अंतर मंतर जादू जंतर हाणे अंतर मंतर जादू जंतर जी ॻाल्हि करे रहियो आहे अदो मीर मुर्तज़ा सो प्यारा ॿारो इल्म लाइ जेको आहे न जादू वादू कोन हलंदो हुनजे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी इन मौज़ूअ ते वरी असां ॻाल्हायूं था पहिरीं अचो थी अंतर मंतर जादू जंतर वारो गीत ॿुधी था वठूं हिकिड़ी शइ थी पट ते जोड़े माकोड़े वांगे घूघाटनि सां दिलि थी ॾकाए वाचूड़े वांगे त गुमशुम हले त ईअं ॼण समुंड जी छोलियूं ॿारो भला ॿुधायो छा आहे टेम्पू मोटर अंतर मंतर जादू जंतर वञो फिरो ॿारो हिकिड़ी शइ थी ॻाल्हाए पर माण्हू मिसल बि नाहे सभु कंहिंखे थी इल्म पढ़ाए पाण पढ़ियल बि नाहे इल्म अकुल सां भरे थी सभु ॼूं ख़ाली झोलियूं ॿारो भला ॿुधायो छा आहे टेलीफोन किताब रेडियो हराम करे आहे पखी पर आना न ॾे ऐं ॼणे बचन जूं टोलियूं भला ॿुधायो छा आहे पटाटो बाटे चमड़ो अंतर मंतर जादू जंतर वञो फिरो ॿारो हिकिड़ी शइ थी वण ते बीहे नोरियड़ो बन आहे घर थी ठाहे रेशम जहिड़ो कोरियड़ो बन आहे सारो ॾींहुं थी ॿोले ॾाढियूं वणंदड़ मिठड़ियूं ॿोलियूं भला ॿुधायो छा आहे अंतर मंतर जादू जंतर वञो फिरो ॿारो हिकिड़ी शइ थी जंगल जबल जो सैर कराए माण्हुनि खे नदियूं टपे थी पाणू वाणे शहर घुमाए माण्हुनि खे अॻिली दौड़ करियो त इन्हीअ खे ॻोल्हियूं ॻोल्हियूं ॿारो भला ॿुधायो छा आहे साइकिल ॿेड़ी रेलगाॾी अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर प्यारा ॿारो ताड़ियुनि मां त लॻे थो त जेके स्टूडियो में ॿार वेठा आहिनि त उन्हनि खे गीत तमामु घणो पसंदि आयो आहे मनसूर तव्हांखे कीअं लॻो मूंखे तमामु सुठो गीत लॻो ऐं हिन गीत में पिरोलियूं बि हुयूं ऐं पिरोलियुनि सां ज़हन तेज़ बि थींदो आहे अच्छा हाणे इहो दौर कोन्हे घुमन जी तव्हांजो जेको दौर आहे हीअ असां दौर जा गीत रिकॉर्ड थियल हुया ऐं अॼु बि ॿुधिजनि था त ॾाढो सुठो थो लॻे ऐं असांजा ॿार जेके नंढनि शहरनि में रहनि था ॿाराणी में रहनि था ॻोठनि में रहनि था अॼु
उते कुझु न कुझु अहिड़ियूं शयूं अञा मौजूदु आहिनि ऐं उहे बि आहिस्ते आहिस्ते लॻे थो त ख़तमु थींदी थी वञनि पर सची ॻाल्हि इहा आहे त प्यारा ॿारो ही पंहिंजियूं शयूं आहिनि हिननि खे असांखे ऑन करणु घुरिजे ऐं हिननि खे हमेशह पंहिंजी ॻाल्हियुनि में वर्जाइणु घुरिजे जेके असांजा ॿार शहरनि में अची विया आहिनि उहे जॾहिं ॻोठनि में वेंदा आहिनि तॾहिं किथे किथे कॾहिं कॾहिं उन्हनि खे इहे शयूं ॿुधण लाइ मिलंदियूं आहिनि त उहे ॾाढा हैरान थींदा आहिनि ख़ुशि बि थींदा आहिनि सो तव्हीं ॾाढा ख़ुशकिस्मत आहियो जेके अॼु बि पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजी रीतियुनि रस्मनि सां लाॻापियल आहिनि वेझा आहिनि ॾिसनि था पसंदि था ऐं सम्झनि बि था सो असीं इहो चवंदासीं त इन्हनि शयुनि खे हमेशह पाण सां गॾु रखणु घुरिजे ऐं असां बि इहा ई कोशिशि कंदा आहियूं प्यारा ॿारो त हिन प्रोग्राम वसीले अहिड़ियूं शयूं अव्हांखे वरी वरी ॿुधाइजनि त जीअं अव्हांखे इहे पकियूं थी वञनि यादि थी वञनि जीअं अव्हीं सबक़ु यादि कंदा आहियो जेको कचो सबक़ु हूंदो आहे न उनखे कीअं यादि कबो आहे मंसूर बार बार भेरा ॾेई हा वरी वरी उनखे वरजाइबो आहे त उहो सबक़ु को सुवाल का ॻाल्हि असांखे ज़हन नशी थी वेंदी आहे ऐं उहा पोइ वरी कॾहिं विसरंदी बि कोन्हे जी हाणे विसरण जी ॻाल्हि ते यादि आयो त के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तारीख़ जे पननि में मौजूदु हूंदियूं आहिनि पर उतां जेकर कढिजनि उतां जेकर उन्हनि खे महसूसु कजे सम्झण जी कोशिशि कजे त पोइ हिकिड़ो सिलसिलो थी वेंदो आहे ॼाण खज़ानो जी ॼाण खज़ानो बि असां हिन प्रोग्राम में अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं प्यारा ॿारो पर हिकिड़ो ॿियो सिलसिलो ॾाढो ख़ूबसूरत आहे जेको अव्हां सभिनी खे पसंदि बि ईंदो आहे उहो आहे गुलदस्तो ऐं गुलदस्ते में शुरू जॾहिं असां इहो सिलसिलो स्टार्ट कयोसीं मंसूर तव्हांखे यादि हूंदो त असीं हिन सिलसिले में ॿारनि जूं उमाणियल जेके लिखड़ियूं आहिनि उहे असीं शामिलु कंदा हुआसीं संदनी नाले सां पर असांजा ॿार अलाए छो सुस्त थी विया आहिनि ऐं हुननि लिखणु छॾे ॾिनो पर अदे मीर मुर्तज़ा हुन सिलसिले खे जारी रखियो सो उन हवाले सां कुझु शयूं लिखियल जेके हूंदियूं आहिनि उहो खणी ईंदो आहे ऐं ॿारनि ताईं पहुचाईंदो आहे अॼु बि असीं ॿारनि खे चवंदासीं त प्यारा ॿारो जेकर अव्हां वटि वक़्तु आहे ऐं का ॼाण आहे तव्हां वॾड़नि खां पुछी सघो था उहा लिखी असां ॾे उमाणियो त तव्हांजे नाले सां हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं उहो सिलसिलो हूंदो गुलदस्तो पर अदे मीर मुर्तज़ा खे शाबस आहे जो हिन सिलसिले खे छॾियईं कोन खणी गॾु हलियो ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते शख़्सियतुनि ते ॼाण खणी ईंदो रहियो ऐं अव्हां ताईं पहुचाईंदो रहियो आहे अॼु बि का शख़्सियत आहे अने मीर मुर्तज़ा जे अॻियां माइक कंदासीं ऐं पुछंदासीं त अदा अॼु कहिड़ी शख़्सियत बाबति ॿारनि खे ॿुधायो पिया अॼु मिर्ज़ा कलीज बेग आहे उनजे मुतलिक़ मालूमात ॾींदुमि ऐं हैदर बख़्श जतोई आहे उनजे मुतलिक़ बि मुख़्तसर मालूमात ॾींदुमि त प्यारा ॿारो रेडियो जे बिल्कुलु वेझा अची वञो तमामु वॾियुनि हस्तियुनि बाबति तव्हांखे अदो मीर मुर्तज़ा ॿुधाए पियो जी अदा पहिरियों दोस्तो मिर्ज़ा कलीज बेग 1853 ईस्वीअ ते टंडो ठोड़े हैदराबाद सिंध में ॼाओ संदसि वॾा असल रूस जा हुआ पाण प्राइमरी तालीम ट्रेनिंग कॉलेज फॉर मैन हैदराबाद सिंध जे स्कूल मां वरितईं अंग्रेज़ी तालीम हैदराबाद सिंध मां वरितईं ऐं मैट्रिक लाइ मुंबई पढ़णु हलियो वियो सभ खां पहिरीं फ़ारसी उस्ताद जी नौकरी कयईं ऐं पोइ रेवेन्यू खाते में क्लार्क थियो ऐं तरक़ी कंदो मुख़्तियारकार थियो पहिरियों दोस्तो डिप्टी कलेक्टर जे उहिदो माणे 55 सालनि में रिटायरमेंट वरितईं मिर्ज़ा कलीज बेग 76 सालनि जी ॼमार में 461 किताब लिखिया जिन में नाटक ड्रामा लतीफ़ियात मज़मून नॉवेल आतम कहाणी ऐं शाइरीअ जा किताब अची वञनि था मिर्ज़ा कलीज बेग घणो करे हर मौज़ूअ ते किताब लिखिया आहिनि संदसि अदबी कम ते खेसि शमसुल उलमा जो अंग्रेज़ी राज में एज़ाज़ मिलियो मिर्ज़ा कलीज बेग सिंधी अंग्रेज़ी फ़ारसी उर्दू ऐं बलोची ॿोलियुनि में किताब लिखिया हुआ जिन में तबेज़ात ऐं तर्जुमा अची वञनि था पहिरियों दोस्तो मिर्ज़ा कलीज बेग 3 जुलाई 1929 ईस्वीअ में वफ़ात कई संदसि मज़ार बुलंदशाह मक़ाम टंडो ठोड़े हैदराबाद सिंध में आहे पहिरियों दोस्तो हैदर बख़्श जतोई वल्द अलहदाद ख़ान जतोई ॻोठ बखो देरो तालके टोकरे ज़िले लाड़काणे में 7 अक्टूबर 1901 ईस्वीअ ते ॼाओ हुन 1927 ईस्वीअ में DG सिंध कॉलेज कराचीअ मां BA ऑनर्स कई रेवेन्यू खाते में मुलाज़िमत कयईं मुख़्तियारकार ऐं डिप्टी कलेक्टर थी रहियो 1945 ईस्वीअ में जॾहिं डिप्टी कलेक्टर हो त मुलाज़िमत तां इस्तीफ़ा ॾेई हारियुनि खे हक़ वठी ॾियण ऐं उन्हनि जी हालतूं सुधारण लाइ वॾी जिदोजहद कई प्यारा दोस्तो हैदर बख़्श जतोई शाइर ऐं नसर नवेस हो
हुन सिंधी ॿोली ऐं अदब बाबति केतिरा ई किताब लिखिया। दरिया शाह संदसि शाहकार नज़म आहे। प्यारा दोस्तो, हैदर बख्श जतोई 21 मई 1970 ईस्वीअ ते वफ़ात कई ऐं संदसि आख़िरी आरामगाह हैदराबाद सिंध में ग़ुलाम शाह कलोड़े जे कुबे जे पासे में आहे। प्यारा दोस्तो, इन ते ॾींदा पंहिंजे दोस्त मीर मुर्तज़ा खे इजाज़त। ईंदड़ हफ़्ते वरी नए मालूमात सां गॾु हाज़िर थींदुसि। तमामु बहितरीन अंदाज़ सां तमामु वॾी शख़्सियतनि बाबति अॼु प्यारा ॿारो आख़िया ते मीर मुर्तज़ा ॼाण ॾिनी। सिलसिलो हो गुलदस्तो। ऐं हाणे मंसूर अलाए छो चुप करे वेठो आहे, हिन सां ॻाल्हि ॿोल बि कयूं था त जेकी निंड अचेसि पई अखियुनि में उनखे हाणे असीं चवंदासीं त होशियारी वठो। मंसूर, जागी पओ, प्रोग्राम में वेठा आहियो। हाणे तव्हांजो पहिरियों क़दम ते इहो ॻाल्हि ॿोल तव्हां ॿारनि सां कई मुंद जे हवाले सां। हाणे तव्हां छा था ॿुधाइणु चाहियो ॿारनि खे? मां हाणे सिलसिलो आहे जेको अॼु तहदीस पेश कंदी आहे। मां चाहींदुमि त ॿार हाणे उहो ॿुधनि, छो जो ॼाण खज़ाने खां पोइ अञा वधीक ॼाण हासिल कजे त उहा हिकु सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिलसिलो आहे मालूमात। मां आहियां तव्हांजी भेण तहदीस सारा। प्यारा ॿारो, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तिमिर जे ॿेलनि जे बारे में। अरबी समुंड जे किनारे वारीअ सां हिकु ख़ासि क़िस्म जा ॿेला या वण थियनि था जेके समुंड जे पाणी किनारे वारी ज़मीन ते कुदरती नमूने पैदा थींदा आहिनि। इन वणनि खे तिमिर चइबो आहे। तिमिर जा वण घाटा थियनि था। इन जा पन निहार ऐं कद में ॼार वांगुरु डिघा थींदा आहिनि। ही वण मच्छियुनि जे वाध वीज लाइ निहायती ज़रूरी आहिनि। तिमिर जा पन मच्छियुनि जो वणंदड़ खाधो आहिनि। उठ बि तिमिर जी टारियूं वॾे चाह सां खाईंदा आहिनि। इन करे जत बि उठनि खे तिमिर वारे इलाइक़नि में वठी घुमंदा फिरंदा आहिनि। तिमिर जे वणनि में माखी बि जाम थींदी आहे जेका समुंडी किनारे ते रहंदड़ माण्हुनि जो खाद खुराक ऐं रोज़गार जो ज़रियो आहे। तिमिर जा छोॾा चमड़ीअ खे लॻाइण लाइ कमु अचनि था। तिमिर जा पननि मां जेका अर्क निकिरे थी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज लाइ पिणु कमु ईंदी आहे। इन्हीअ सां पंहिंजी भेण तहदीस सारा खे ॾींदा इजाज़त। अलानी के बन। जी प्यारा ॿारो, तव्हां ॾाढी सुठी ॼाण तिमिर जे वणनि जे बाबति थी तहदीस खां ॿुधी। ऐं ॼाण जो ई सिलसिलो जेको आहे मंसूर जारी रहंदो आहे। पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं ऐं ईअं बि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ आवाज़नि में उहे ॻाल्हियूं ॿारनि ताईं पहुचनि। जीअं ईअं न चवनि था दी असां सां यको ॻाल्हाए थी, असीं ॿुधी बोर थी विया आहियूं। त इन करे प्यारा ॿारो, तव्हां जहिड़ा इहे सुहिणा ॿार जेके आहिनि स्टूडियो में मौजूदु हूंदा आहिनि, थोरा वॾा थी विया आहिनि, कुझु नंढड़ा आहिनि, उहे प्रोग्राम में शामिलु हूंदा आहिनि ऐं हीअ तव्हांखे उत्साह ॾियारीनि था त तव्हीं बि हिन प्रोग्राम में अची सघो था, तव्हीं बि हिन प्रोग्राम जो हिसो थी सघो था। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तव्हीं बि लिखी खणी अचो ऐं पंहिंजे आवाज़ में ॿियनि ॿारनि ताईं पहुचायो। ऐं असीं चाहियूं था त हीअ जीअं त ॿारनि जो प्रोग्राम आहे, ॿारनि जी वधीक शमूलियत हुजणु घुरिजे। मां अॻु बि घणो भेरा इहो ज़िक्र करे चुकी आहियां त मूंखे काफ़ी वक़्तु थियो आहे मंसूर हीअ ॿारनि जो प्रोग्राम कंदे, न सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पर रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते बि मूंखे इहो एज़ाज़ु रहियो त मां ॿारनि जे प्रोग्राम में मेज़बानी कंदी रही आहियां। ऐं सची पुछो त जिथे मां ॿिया प्रोग्राम रेडियो जे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते कया आहिनि, जिन में भिटशाब आहे ऐं ज़ोब आहे, इन्हनि ते मूं प्रोग्राम कया आहिनि। ज़ोब बलोचिस्तान जो रेडियो स्टेशन आहे, उते बि मूं उते उर्दू में कया पर ॿारनि जो प्रोग्राम कोन कयो। पर हीअ प्रोग्राम जेको आहे न प्यारा ॿारो, सची पुछो त मूंखे ॾाढो पसंदि आहे ऐं मुंहिंजे दिलि जे वेझो आहे। छाकाणि त हिन प्रोग्राम में अची करे मां बि पाण खे नंढड़ो ॿारु सम्झंदी आहियां, नंढड़ी अदड़ी सम्झंदी आहियां, चवंदी आहियां त मां बि अदड़ी आहियां, नंढड़ी। पर हाणे अफ़सोस इहो आहे त हिन प्रोग्राम में जेके आहिनि नंढड़ा ॿार अचनि कोन पिया। हीउ प्रोग्राम तव्हां ॿारनि जो आहे न, असीं अव्हांखे हर भेरे दावत ॾींदा आहियूं त तव्हीं अचो हिन प्रोग्राम में। मां ॿुधाइण इहो पियो चाहियो मंसूर तव्हांखे त जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में हीउ ॿारनि जो प्रोग्राम गुलनि जहिड़ा ॿार जे नाले सां नशिर थींदो हो त उते इलाही अंग में ॿार ईंदा हुआ। तमामु घणो अंग ईंदो हुयो। हर आचर ते स्कूल ईंदा हुआ, बसूं भरे जेके आहिनि ॿार अची वेंदा हुआ। जेकर कोई स्कूल न बि ईंदो हो तॾहिं बि असां वटि जेके आहिनि हर हफ़्ते एतिरनि ॿारनि जो अंग हूंदो हो जो असीं परेशान थी वेंदा हुआसीं त हिननि ॿारनि खे प्रोग्राम में कीअं शामिलु कजे।
छाकाणि त हर बार तमामु सुहिणे नमूने सां तयारी करे ईंदो हो, कुझु न कुझु यादि करे ईंदो हो। के ॿार कॾहिं कॾहिं ईंदा हुआ त के वरी रेगुलर प्रोग्राम में शामिलु थियण लाइ ज़रूरु ईंदा हुआ रेडियो स्टेशन ते, त उहो असांजो प्रोग्राम जो ॼण त हिसो हूंदा हुआ। अॼु बि मां उन्हनि ॿारनि खे यादि कंदी आहियां। कुझु ॿार त माशाल्लाह पढ़ी लिखी कुझु वॾनि उहिदनि ते बि पहुची विया आहिनि, ऐं कुझु ॿार अञा पढ़ी रहिया आहिनि, ऐं कुझु ॿार पंहिंजी ज़िंदगी में अलाए किथे गुम आहिनि, उन्हनि सां राब्तो कोन थो थिए। सो हिकिड़ो यादगार दौरु रहियो आहे, उन वक़्त खे यादि कंदी आहियां। ऐं अॼु ॾिसां थी त अॼु असांजा ॿार ॾाढा मसरूफ़ थी विया आहिनि। आचार्य जेको आहे मोकल आहे त उनखे घर में गुज़ारणु चाहिनि था, या वरी जेको आहे उन्हनि जे हथ में हिकिड़ो डिजिटल कुझु आहे। छा भला मुंहिंजो मां छा चवणु पई चाहियां? तव्हां त मोबाइल फ़ोन था चओ? हा, बिल्कुलु सही तव्हां सुञातो। तव्हां उन में वक़्तु पिया गुज़ारियो प्यारा ॿारो, जेके जिन जिन वटि मोबाइल फ़ोन हूंदा आहिनि त हू असांखे रेडियो ॿुधी सघनि था। जी, उहो मोबाइल ते बि असांखे ॿुधंदा आहिनि घणा ॿार, ऐं असांखे ॿुधाईंदा आहिनि। तॾहिं असीं तव्हांखे ॿुधंदा आहियूं। असांजो मोबाइल आहे, उन में जेको आहे रेडियो बि हलंदो आहे, सो तव्हांजो आवाज़ु असीं उते ॿुधंदा आहियूं। सो चवणु इहो आहे, चाहियां थी तव्हांखे प्यारा ॿारो त तव्हीं न सिर्फ़ु इहे मोबाइल इस्तेमालु कयो, पर वक़्तु कढो, पंहिंजे वॾड़नि खे चओ त तव्हांखे हिन प्रोग्राम में ज़रूरु वठी अचनि। ऐं जेकर वॾड़ा असांखे ॿुधी रहिया आहिनि, पोइ उहे वालदेन आहिनि, मिट माइट आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि खे बसि हीअ गुज़ारिश कंदासीं त हिन प्रोग्राम में ॿारनि खे ज़रूरु वठी अचो। ऐं यकीननि ॿारनि खे हिन प्रोग्राम में अची मज़ो ईंदो, ऐं हिकु ज़िंदगी जो यादगार ॾींहुं उन्हनि जो लेखियो वेंदो। ऐं जॾहिं वॾा थींदा त यादि ज़रूरु कंदा त असीं रेडियो ते वियासीं, प्रोग्राम कयोसीं, असां हीअ शइ ॿुधाईसीं, ऐं असांजे लाइ ताड़ियूं बि वॼियूं हुयूं। कीअं जी, हाणे असां ताड़ियूं वॼाईंदासीं। असांजो वॾड़ो वेठो आहे, हाणे थी त थोरो वॾड़ो वियो आहे, पर अॼु असांखे हिकिड़ो बैत ॿुधाईंदो। अदड़ा, पहिरीं त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ॿारनि खे। अस्सलाम वालेकुम, मां तहसीन अहमद। अच्छा, छा ॿुधाईंदो अॼु ॿारनि खे? हाणे जेको तव्हां बैत लिखिया आहिनि उन हिसाब सां जेका असांजे प्रोग्राम जो तरीक़ेकार आहे उहो हीअ आहे। त अदड़ा, तव्हांजो नालो छा आहे? तहसीन अहमद। तहसीन अहमद, छा यादि करे आया आहियो? बैत ॿुधाईंदा? जी जी जी, ॿुधायो। नंढड़ा मिठड़ा सुहिणा ॿार, आस वतन जी ऐं आधार, हाणे पढ़ण जी करियो तयारी, देश जी थींदी नामाचारी, लफ़्ज़ पढ़ूं था सोला सोला, गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा, रांदि कंदे था इल्म पिरायूं सम्झ वधायूं, सुहिणा मिठड़ा नंढड़ा ॿार, आस वतन जी ऐं आधार। महिरबानी। अदड़े असांखे बैत ॿुधायो आहे, ऐं ॿियो बि अदड़ो तव्हांजे भरिसां वेठो आहे। नंढड़ो आहे पर तमामु होशियारु आहे प्यारा ॿारो, तमामु सुहिणे अंदाज़ सां गुफ़्तगू कंदो आहे। नालो पुछूंसि था। नालो छा आहे अदड़े जो? तहज़ीब अहमद। तहज़ीब अहमद, छा ॿुधाईंदा? मां अॼु स्पेलिंग ॿुधाईंदुमि। टे स्पेलिंग्स ॿुधाईंदो। छाजी ॿुधाईंदा? हिकिड़ी एप्पल जी ॿुधाईंदुमि, ॿी बुक जी ॿुधाईंदुमि, ॿी कार जी ॿुधाईंदुमि। हलो ॿुधायो। ए, हा, APPLE, LAPPLE एप्पल। हा, एप्पल खे सिंधीअ में छा चइबो आहे? सूफ़। शाबाश। बी स्पेलिंग आहे BOOK बुक। अच्छा, बुक खे सिंधीअ में छा चवंदासीं? किताब। जी, हा, ॿियो ॿुधायो। बी स्पेलिंग आहे CAR। छा थियो? कार। ॾिसो, मूंखे यादि आहे। मुंहिंजे लाइ ताड़ी वॼायो प्यारा ॿार। ई न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ ताड़ियूं, पर असांजे नंढड़े अदड़े जे लाइ बि ताड़ियूं आहिनि। कोशिशि करे पियो, लफ़्ज़ सिखे पियो, ऐं अची असांखे ॿुधाए थो। तव्हीं बि ईअं ई यादि करे कुझु अचो ऐं असांखे ॿुधायो, त जीअं तव्हांजे घरनि में जेकर अमड़ वेठी आहे न, उहा तव्हांखे ॿुधंदी त ॾाढो ख़ुशि थींदी। अमड़ जी ॻाल्हि कईसीं मंसूर, हिकिड़ो अॼु गीत बि छो न ॿारनि खे ॿुधाइजे अमड़ जे हवाले सां। ॾाढो ख़ूबसूरत प्यारो गीत आहे, मूंखे बि ॾाढो वणंदो आहे। तव्हां बि प्यारा ॿारो ध्यानु सां ॿुधो, ऐं तव्हांखे बि पसंदि ईंदो। चल
ताड़ियुनि मां लॻो त असांखे ही गीत बि जेको नशर कयोसीं ॿारनि खे वणियो आहे ऐं ॿारनि में मौजूदु आहिनि स्टूडियो में हिन वक़्तु मंसूर कलबाणी ऐं अदोमीर मुर्तज़ा राजपर ऐं असांजा ॿिया ॿार जेके प्रोग्राम में शामिल हुआ उहे कंहिं ज़रूरी कम सबबु हींअर प्रोग्राम असांखां मोकिलाए विया आहिनि पर कुझु ॿार असांखे रेडियो सेट ते बि ॿुधी रहिया आहिनि उन्हनि असांखे तकड़ी मोट ॾिनी आहे मंसूर मेमण नाके कुनरीअ खां असांजूं नंढड़ियूं वधड़ियूं आहिनि मीना ऐं अमीना कुमारी इन्हनि सां गॾु आहे भीमराज कुमार इहे असांखे ॿुधनि पिया ऐं हर भेरे असांखे यादि कंदा आहिनि ऐं असीं हिननि खे चवंदासीं तव्हीं कॾहिं था अचो मीना अमीना ऐं भीमराज प्रोग्राम में तव्हांखे बि दावत ॾियूं था ज़रूरु अचो ऐं हैदराबाद में असांखे ॿुधनि पिया असांजे प्रोग्राम में शामिल बि थींदड़ ॿार आहिनि शहज़ादी मौज़म ऐं तमजीद ऐं इन्हनि खे बि चवंदासीं तव्हीं केॾांहुं ग़ैर हाज़िर आहियो प्रोग्राम में शामिल छो कोन था थियो असांखे तव्हांजो इंतज़ारु आहे ईंदड़ प्रोग्राम में ज़रूरु अचिजो ऐं प्रोग्राम में पंहिंजे ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿारनि ताईं पहुचाइजो ऐं हाणे तव्हां घड़ी खे ॾिसो पिया मंसूर छा थी चवे घड़ी थी चए त प्रोग्राम जो वक़्तु ख़तम थी रहियो आहे ऐं हाणे ख़बरूं अचण वारियूं आहिनि पर इहो त ॿारनि खे ॿुधायूं त हीउ प्रोग्राम जेको आहे प्यारा ॿारो अवां ताईं पहुचाए रहियो हुयो अदो रईस अहमद ख़ान ज़ादो ऐं हिन प्रोग्राम जो पेशकार हुयो अदो आबिद सोलंगी ऐं मां अवां जी अदी परवीन राजपर मूंसां गॾु अवां जो दोस्त मंसूर कलबाणी प्यारा ॿारो ईंदड़ आचर ताईं असीं अवां खां मोकिलाईंदासीं ऐं हमेशह जीअं साॻी ॻाल्हि चवंदसि त रेडियो ॾियो वॾड़नि खे त हू ॿुधनि ख़बरूं यारा पिया थियनि असांखे इजाज़त अलाह पाकिस्तान ज़िंदाबाद।